मां तो तव्हांखे ॿुधायां त ही चुप छो आहे। अला थोड़ी खामोशी ही थोड़ी वॾी आवाज़ मां तो तव्हांखे ॿुधायां त ही चुप छो आहे। कयो मां तो तव्हांखे ॿुधायां त ही चुप छो आहे। ओके सही हो। हा हा जंहिंखे तव्हां बुज़दिल था चओ उहो 100 ॼणे सां अकेलो मुक़ाबिलो कंदो हो। जंहिंखे तव्हां बुज़दिल था चओ हू हिकु ॼणो 100 ॼणे सां मुक़ाबिलो कंदो। कयो जंहिंखे तव्हां बुज़दिल था सम्झो हू अकेलो 100 ॼणे सां मुक़ाबिलो कंदो। जंहिंखे तव्हां कमज़ोर ऐं लाचार था चओ उन जे कदम रखण सां ॻोठ में चङा भला धाड़ियल लोफर लुच बदमाश डिॼी भॼी वेंदा। जंहिंखे तव्हां कमज़ोर ऐं बुज़दिल था चओ जंहिंखे तव्हां कमज़ोर ऐं लाचार था चओ जंहिंखे तव्हां कमज़ोर ऐं बुज़दिल था चओ लाचार आहे उस्ताद बुज़दिल थी जंहिंखे तव्हां लाचार ऐं बुज़दिल था चओ न उन ई टाइम ते जंहिंखे तव्हां कमज़ोर ऐं लाचार था चओ जंहिंखे तव्हां कमज़ोर ऐं लाचार था चओ हुनजे पेर रखण सां पेर रखण सां ॻोठ में चङा भला धाड़ियल लोफर लुच बदमाश डिॼी भॼी वेंदा। चङा भला हुनजे कदम हुनजे कदम रखण सां ॻोठनि मां लोफर धाड़ियल चोर सभु ॻोठ तॾहिं भॼी वेंदा। ऐं अॼु तव्हां हिनजे हथ में अमुन जो पैगाम था ॾिसो। अॼु तव्हां हिनजे हथ में अमुन जो पैगाम था ॾिसो। अॼु तव्हां हिनजे हथ में अमुन जो पैगाम था ॾिसो। हिनजे हथ में दुनिया जो जदीद हथियार हिनजे हथनि में दुनिया जा जदीद हथियार हूंदा हुआ। हिनजे हथनि में दुनिया जा जदीद हथियार हूंदा। ॿुधणु चाहियो था अथव ॿुधण जी सघ त पोइ ॿुधो। ॿुधणु चाहियो था अथव ॿुधण जी सघ पोइ ॿुधो। हा ॿुधाए रे वराए। हा जंहिंखे तव्हां बुज़दिल था चओ उहो 100 ॼणे सां अकेलो मुक़ाबिलो कंदो हो। फ्रेम चेंज कजांइसि। जंहिंखे तव्हां बुज़दिल था चओ हू अकेलो जंहिंखे तव्हां बुज़दिल था चओ हू अकेलो 100 ॼणे सां मुक़ाबिलो कंदो। हुनजे कदम रखण सां ॻोठ मां लुच लोफर धाड़ियल भॼी वेंदा ॻोठ मां। तव्हां हिनजे हथ में अमुन जो पैगाम था ॾिसो। तव्हां हिनजे हथ में अॼु अमुन जो पैगाम था ॾिसो। अॼु तव्हां हिनजे हथ में अमुन जो पैगाम था ॾिसो। कंहिं टाइम में हिनजे हथ में दुनिया जो जदीद हथियार हूंदा हुआ। कंहिं टाइम में हिनजे हथ में दुनिया जा जदीद हथियार हूंदा। ॿुधणु चाहियो था त पोइ ॿुधो। ॿुधणु चाहियो था पोइ ॿुधो। हल ये थी हुई थी कंप्लीट। इहा आहे रेस शाहनवाज़ जी हक़ीक़त। वो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजे तालीम ख़ातिर। हू सिर्फ़ु ई सिर्फ़ु तव्हांजी तालीम ख़ातिर तव्हांखे इल्मु ॾियारण जे करे तव्हांजे इल्मु ॾियारण जे करे हुन हथियार फिटी कयो हो। हुन हथियार फिटी कयो हो। हुन पंहिंजी ज़ाल सां कसम खयो हुयो त तव्हांजी तालीम ख़ातिर हर शइ छॾींदो। हर शइ छॾींदुसि। शाबस आहे तव्हांखे तव्हां उन ई बहादुर ऐं जवान खे पिया ताननि जा तीर था हणो। शाबस आहे तव्हांखे उन ई जवान खे तव्हां लफ़्ज़नि जा तीर पिया था हणो। ओके हल रे चामिर अदा साईं असांखे माफ़ु कर। असां तोखे कावड़ में अलाए शमू छा चई आहे जो तूं त उहा हस्ती आहे जो पंहिंजे दिलि में ॾुखनि जा पहाड़ रखी असां हिननि भाइरनि खे ख़ुशि रखी। अदा साईं असांखे बख़्श तूं। भाकुर चारे हीअं भाकुर पायो हथ खोलियो हीअं थी। हा इहो वराए रे अरे बाबा कयो बेटा वो डायलॉग छा अरे पहिरें पढ़ाड़ अदा साईं असांखे माफ़ु कर। असांखे ख़बर न हुई त तूं असां सां एॾो प्यार थो करे ऐं पंहिंजी दिलि में पहाड़ जेॾा ग़म रखियूं असांखे ख़ुशियूं ॾिनियूं ऐं असां तुंहिंजो हिकु थोरो बि न लाहियूं। तूं एॾो असांखे ख़ुशि रखियो आहे। अदा असांखे तूं माफ़ु कर। अदा साईं असांखे माफ़ु कजांइ। असांखे न हुई ख़बर त तूं
पंहिंजी दिलि में अदा साईं असांखे माफ़ु कजांइ असांखे न हुई ख़बर त तूं अदा साईं असांखे तूं माफ़ु कजांइ असांखे न हुई ख़बर त तूं हेॾा पहाड़ जेॾा ॾुख पंहिंजे सीने में संभालियूं वेठो आहीं ऐं असां तोखे अलाए साम्हूं छा पिया चऊं तूं चुप करे बर्दाश्त कंदो रहीं अदा साईं भाउ हुजे त तो जहिड़ो हुजे असांखां ग़लती थी वई अदा साईं असांखे माफ़ु कजांइ क्यों आ जाओ असां अभी के ॾिसो ओके न न दा मां त हॉस्टल में असुर सां उथंदो हुयुसि निमाज़ क़ुरान ऐं रोज़ो बि रखंदो हुयुसि क्यों न था मां त हॉस्टल में सवेल उथंदो हुयुसि उॾे त असली छा ॿुधाए निमाज़ रोज़ो क़ुरान इहे बाबा इहे शयूं असां में हूंदियूं आहिनि ॿियूं न हूंदियूं आहिनि ने घणो थो खिले ईअं भाउ ख़बर पइजे गुरु रखे न पाण खे स्क्रिप्ट सां हलण जी आदत में पोइ सुठो एक्टर हूंदा जेको निमाज़ क़ुरान ऐं तिलावत बि ऐं रोज़ो बि रखंदो आहियां न था मां त हॉस्टल में बि असुर सां उथंदो आहियां उते बि इहो ई निमाज़ रोज़ो क़ुरान इहे शयूं हूंदियूं न था हा थोरो हुन सोलो अलॻि ई वठंदासीं हेॾे न ॾिसो न असां अभी जी अदा हे 2 महीना मोकिलूं पोइ हिकिड़ो साल जीअं तव्हां चयो उहे कंदासीं मूंखे ॾिस न हिते हा थोरो हुन जो कद बि वॾो आहे इन करे क्यों जी अदा हे 2 महीना आहिनि मोकिलूं पोइ जीअं तव्हां चयो ॿ उहे साल आहिनि कंदासीं 2 साल 2 महीना ॿ साल महीना क्यों जी अदा हे 2 महीना मोकिलूं पोइ हिकिड़ो साल जीअं तव्हां चयो उहे कंदासीं असां कराए रे जी अदा हे 2 महीना मोकिलूं पोइ हिकिड़ो साल पोइ जीअं तव्हां चयो उहे कंदासीं उहे थींदो हा वरी ॾे उहे ई थींदो हल हे थी वियो हाणे हिन जो वटि हेॾो हिन जा 16 वटि त पोइ रेस भला हेॾो ठीको खवाया तूं क्यों इहो ई आहे। हां लोको ये न था मां त हॉस्टल में सवेल उथंदो आहियां उते बि इहो ई असुर सां उथी अब न करे ना दा कोको कॾहिं न ॾे हल ऐं जुमिलो वाह। ॾे क्यों आवाज़ नथो अचे घणो न था मां त हॉस्टल में सवेल उथंदो आहियां सुबुह सां उथी निमाज़ बि पढ़ंदो आहियां निमाज़ क़ुरान हदीस रोज़ा इहो ई त मुंहिंजो कमु हूंदो आहे हे त हिन खां घणो आवाज़ वॾो थो अचे न था मां त जेको आहे सुबुह सां सवेल उथंदो आहियां ॿियो त निमाज़ क़ुरान रोज़ो इहो ई मां पढ़ंदो आहियां बाक़ी त अहिड़ी ॻाल्हि न था मां त हॉस्टल में बि सुबुह सवेल उथंदो आहियां असुर सां उते बि इहो ई निमाज़ क़ुरान रोज़ो इहे ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि बाबा मूं में ॿी का ॻाल्हि न हूंदी आहे हाणे मां जीअं चवां उहो ई जुमिलो ॾींदो न था मां त हॉस्टल में असुर सां उथंदो आहियां उते बि सुबुह सां मां तोखे चयमि वधीक चयो न हा एतिरो चयो न न अदा मां त हॉस्टल में असुर जो उथंदो आहियां बसि क्यों न था मां त हॉस्टल में बि असुर सां उथंदो आहियां निमाज़ क़ुरान पाक जी तिलावत ऐं रोज़ो रखंदो आहियां क़ुरान पाक जी तिलावत निमाज़ ऐं रोज़ो रखंदो आहियां 3 शयूं अथई क़ुरान निमाज़ ऐं तिलावत क़ुरान निमाज़ ऐं तिलावत हा निमाज़ क़ुरान पाक जी तिलावत ऐं रोज़ो रखंदो आहियां निमाज़ क़ुरान पाक जी तिलावत ऐं रोज़ो रखंदो आहियां यार तव्हांजो भरिसां बि तव्हां यार हिन खे कढेसि ॿाहिरि इहे वॾेरे खे लूसी खे निमाज़ हा जुमिलो ई न इधर ई टाइम इधर हे टीमा तुंहिंजे उथण जो कॉलेज बि इन टाइम ते उथंदो आहे उथी वेंदो हुअं ई रेस माना मूंखे मिली त न हेॾे इधर हे टाइम आहे तुंहिंजे उथण जो कॉलेज बि इन टाइम ते उथी वेंदो आहीं न था मां त सवेल निंड मां उथंदो आहियां सुबुह सां उथी हॉस्टल में निमाज़ क़ुरान पाक जी तिलावत ऐं रोज़ो इहे शयूं हूंदियूं आहिनि
शाबाश शाबाश मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजी बि तव्हां में इहे ई उमेदूं हूंदियूं आहिनि शाबाश शाबाश मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजूं बि तव्हां में उहे ई उमेदूं हूंदियूं आहिनि शाबाश मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजूं बि तव्हां में इहे ई उमेदूं हूंदियूं आहिनि शाबाश मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजूं बि तव्हां में इहे ई उमेदूं आहिनि कहिड़े हुजे हाँ लोग है इन्हें करे सुन अच्छा हाँ क्यों जी अदा हे 2 महीना मोकिलूं जी अदा हे 2 महीना मोकिलूं आहिनि पोइ हिकिड़ो साल पोइ जीअं तो चयो उहे कंदासीं जीअं तव्हां अच्छा जी अदा हे 2 महीना मोकिलूं पोइ जीअं तो चयो साल को बि न हा क्यों जी अदा हे 2 महीना मोकिलूं पोइ हिकिड़ो साल आहे जीअं तूं चयो तीअं कंदासीं तव्हां तव्हां जीअं तव्हां चयो पोइ उअं ई थींदो क्यों जीअं तव्हां चयो पोइ उअं ई थींदो तव्हां न तव्हां तव्हां जीअं तव्हां चयो उअं ई थींदो क्यों जीअं तव्हां चयो उअं ई थींदो तव्हां 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 क्यों जीअं तव्हां चयो उअं ई थींदो ईअं ई सोचे जीअं तव्हां चयो ईअं ई थींदो तव्हां इहो सोचे वरी हा जीअं तव्हां चयो हिन था मां त हॉस्टल में सवेल उथंदो आहियां सुबुह सां निमाज़ क़ुर पाक जी तलावत ऐं रोज़ो इहो ई मुंहिंजो कमु हूंदो आहे हुते बि जस्ट दे हाँ जो कूड़ो हल हिन ॾे अचो रेस ॾे वञो मां बि त इहो ई थो चाहियां त मुंहिंजा ॿाहिरि लिखी पढ़ी सुठा ऑफिसर ईमानदार थियनि क्यों न सुठा ईमानदार ऑफिसर मां बि इहो ई थो चाहियां त मुंहिंजा ॿाहिरि लिखी पढ़ी मां बि त इहो ई थो चाहियां त मुंहिंजा ॿाहिरि लिखी पढ़ी सुठा अल्लाह आई तो चओ सुठा ईमानदार ऑफिसर थियो सुठा ईमानदार ऑफिसर थियनि पर सुठो चइबो कंटिन्यू जुमलो चई थो वञे हा न हूंदा आहे न चई सघंदा न मां बि त इहो ई थो चाहियां त मुंहिंजा ॿाहिरि लिखी पढ़ी सुठा ईमानदार ऑफिसर थियनि ॿियो अथव त इहो मां बि इहो थो चाहियां वरी अथव मां बि इहो थो चाहियां त तूं डॉक्टर थी ऐं हैदर वरी हैदर हेॾो हे अथव हा। आमिर हेॾो वारो हैदर पुलिस इंस्पेक्टर थिए मां बि इहो ई थो चाहियां हा हिन सां हाणे मां बि इहो ई थो चाहियां हिन सां इहो ई थो वॾेरे चाहियां वॾेरे डॉक्टर हा। थी ऐं हैदर पुलिस ऑफिसर थिए पुलिस इंस्पेक्टर थिए छॾे हले वा क्यों मां बि इहो ई थो चाहियां मां बि ईअं चयो मां बि ईअं थो चाहियां मट थी वञे हा मां बि ईअं थो चाहियां न घणो आहे अंदर हे वॾेरो हा क्यों मां बि ईअं थो चाहियां त तूं पढ़ी डॉक्टर थी ऐं हैदर पुलिस इंस्पेक्टर थिए एॾे आदिल मां बि इहो ई थो चाहियां त तूं पढ़ी डॉक्टर थी हैदर पढ़ी सुठो इंस्पेक्टर थिए इहो ई थो चाहियां बराबर क्यों मां बि इहो ई थो चाहियां त तूं पढ़ी सुठो डॉक्टर थी ऐं हैदर पढ़ी पुलिस इंस्पेक्टर थिए ऐं आदिल वकील थिए ऐं सलीम मास्तर थिए ऐं आदिल वकील थिए सलीम मास्तर थिए ऐं तव्हांजूं ड्यूटियूं हिन ॻोठ में जीअं तव्हां ॻोठ वारनि जी ख़िदमत करियो ऐं तव्हांजूं ड्यूटियूं हिते लॻाईंदुसि जीअं तव्हां ॻोठ वारनि जी ख़िदमत कयो ऐं इनशाला तव्हां सभिनी जूं ड्यूटियूं हिन ॻोठ में लॻाईंदुसि जीअं सभिनी ॻोठ वारनि जी तव्हां ख़िदमत कयो ओके हो एंड मास्टर ॾियो शाबाश शाबाश मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजूं तव्हां में इहे ई उमेदूं हूंदियूं ओके थी वियो हिन जी अदा मां बि त ईअं ई थो चाहियां त मां बि ॾींहुं राति पढ़ी इहो कीअं हुनारो कीअं चइजे मतिलबु अदा मां त ॾींहुं राति जागी करे महिनत थो कयां जीअं डॉक्टर थियां जीअं डॉक्टर छा न तो जाऊं क्यों जीअं डॉक्टर छा वराए न वराए थींदो जुमलो ठीकु आहे वराए अदा मां ॾींहुं राति जागी महिनत करे पढ़ां थो जीअं डॉक्टर थियां क्यों अदा मां त ॾींहुं राति जागी महिनत करे पढ़ां थो जीअं त डॉक्टर छा लंडन जो डॉक्टर थींदी डॉक्टर शाह थियां छा अदा मां त ॾींहुं राति पढ़ी महिनत थो कयां त जीअं त डॉक्टर छा जीअं त वरी छो ॾेई वञे ते वराए ॾे हिकिड़ो दफ़ो वराए ॿुधाए वराए अदा मां ॾींहुं राति महिनत करे पढ़ां थो जीअं डॉक्टर थियां क्यों अदा मां त ॾींहुं राति पढ़ी
महिनत थो कयां जीअं त डॉक्टर छा हलो दा हुन खां वठेसि जीअं दा असां बिल्कुलु महिनत करियूं था ऐं तव्हांजा ख्वाब ज़रूरु पूरा कंदासीं। न ॻाल्हायो बि तुंहिंजी ॼण माना हाँ उस्ताद उस्ताद क्यों जीअं त असां बिल्कुलु महिनत करियूं था ऐं असां तव्हांजा सभई ख्वाब पूरा कंदासीं। ओके मुंडार थी वियो सुठो न सोले वरी आमिर ॻाल्हाए सवले में थियो मां इहो न आमिर में आहिनि। आहे वाइस कम ईंदो आहे न हिकु जो अलॻि अलॻि क्यों हाँ मैं तुझे भी सोलो तो ओके हाँ आने में क्यों ओके हैदर हे टेम आहे तुंहिंजो उथण जो कॉलेज बि इन टेम ते उथी वेंदो आहीं ओके ओके इधर ही आओ तो जल्दी बस क्यों हेदर हेदर उथ अदा वॾो सड़ई थो अरे न भागा जॾहिं बि मां ख्वाब ॾिसंदो आहियां त छा त पुलिस ऑफिसर थियो छा त जवाबदार थो पकड़िया एतिरे में अची था उथारियो अड़े कॾहिं रियल में त न थियो त पर ख्वाबनि में त छॾियो त मां उथां हलो एंड वठेसि ॿुध ओ हैदर हैदर आदिल हा त असां आयासीं न बाबा दा वॾे सरियो हकल पई आहे सम्झ हा 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 तव्हां सां हा अचूं था अदा असां अचूं था अदा ओ अदा हेदर उथ अदा वॾो सड़ई थो नायाब यो हिते ई लुका जे उथियो अरे रे ओ ख्वाबनि जा शहज़ादा अदा वॾो बीठो थी सभिनि को इंटरव्यू थो वठई कंहिं केतिरी कॉलेज में महिनत कई आहे कंहिं केतिरी सभिनी को पुछा थो करई कंहिं केतिरी कॉलेज में महिनत कई आहे कंहिं केतिरी सभिनि को इंटरव्यू थो वठई इंटरव्यू अॻ में ज़िक्र रही हुई न हाणे चए कंहिं कॉलेज में केतिरी महिनत कई आहे कंहिं केतिरी इहो सभु अदा वॾो पुछे ई थो छा रिपीटेशन थींदी न हो ॾिसण वारा माण्हू बोर थी वेंदा आहिनि जस्ट ने ॻाल्हाए हा हा भले इंटरव्यू वठे मूंखां बि वधीक कंहिं महिनत कई आहे छा वरी तुंहिंजो त हा ख़बर आहे तोखे अदा वॾो हा ख़बर आहे त तोखे अदा वटि हा इहा ख़बर त तोखे अदा वॾे वटि पवंदी हा क्यों इहा ख़बर त तोखे अदा वॾे वटि ख़बर पवंदी इहा ख़बर त तोखे अदा वॾे वटि पवंदी इहा ख़बर त अदा वॾे वटि तोखे ख़बर पवंदी खबर बियर न चओ न इहा ख़बर त अदा वॾे वटि ख़बर पवंदी ओए सॉरी इहा ख़बर अदा वॾे वटि ख़बर पवंदी इहो चए भई इहा ख़बर अदा वॾे वटि पवंदी वरारे इहा ख़बर अदा वॾे वटि पवंदी वते पियो कॉलेज में टिकटॉक भरींदो वते पियो कॉलेज में टिकटॉक भरींदो जंहिं कुंड में ॾिस हे ईअं वात चिॿो कयूं बीठो आहे जंहिं कुंड में ॾिस वात चिॿो कयूं वेठो आहे हा त हिते ठक हुन ॾिठो होॾे ॾिस हा हा चऊं था चओ हा हा अदा चऊं था हिकिड़ी हैदर इहो उथी पियो हिते ई हैदर ओ हैदर उथ अदा वॾो सड़ई थो छा थियो आहे घणा ख्वाब लधो हो मां ॾिसां पियो त उथण थी वियुसि सोलो रखे अड़े न भागा मां जॾहिं बि पुलिस इंस्पेक्टर थी ख्वाब में ॾोहारी पकड़ींदो आहियां असुल लाकब में मोकिलींदो आहियां त असुल लाकब में ई मोकिलींदो आहियां त अचानक तूं उथारींदो आहे मूंखे तूं मुंहिंजे अरमाननि ते जॾहिं मां लाकब में मोकिलींदो आहियां न त तूं न अची मुंहिंजे ख्वाबनि ते न अरमाननि ते पाणी हारींदो आहे ख्वाब चई वई न हाणे तूं मुंहिंजे अरमाननि ते अची पाणी हारींदो आहीं तूं मुंहिंजे अरमाननि ते अची पाणी हारींदो आहीं हा इहो थी वियो ॿियो अथई त जेको आहे हा हा भली इंटरव्यू वठे मूंखां वधीक कंहिं महिनत कई आहे छा हा हा भली इंटरव्यू वठे मूंखां वधीक कंहिं महिनत कई आहे छा हलो ॾेढे सड़ी वियो हुन अकल आई हुनजी हा 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 त आयो हलो